हाणे तो होश में आई ना। बस रे बा पुत्र मगज फिरे तो बस ॾिसां थो सॼी दुनिया फिरे थी आसमान फिरे थो मां खुदा जाने चाहे मथो तो फिरंदो न बाबा लख जो पूरो आयो थी। हो सभागा पुत्र अकुल कर कुछ लख कक थियो भला निकिरी वियो त निकिरी वियो कहिड़ो न यादि कंदुसि। बाबा मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त तुंहिंजो लखु निकितो कीअं। हल रे हाण ॻाल्हि सम्झ में आई त तोसां वैल कहिड़ो आहे। हाँ हाँ बाबा यादि अची वई न त पैसा किथे रखिया थी। चने सर अधु चरियो त तो मूंखे कयो आहे सिकेदार पहिरीं मूंखे चयो एतिरा पैसा खयो थो वञी पुलिस ॼई कॾ पर मूं चयो न साईं अलाह मालिक आहे ख़ैर आहे। पोइ पक सां ॾलो सूबेदार ॼारायो थी। बाबा सूबेदार पैसनि जो यार थी चवंदो आहे न पैसो आहे त सभु कुझु आहे। बाबा त इहा पहिरियां ॻाल्हि मूंखे तूं छो न ॿुधाई। चने सर टक्कर न कजाए पहिरां मालूम कर पोइ। गुलज़ार यो सूबेदार अञा न है सुधरियो। हाशिम इहा ई ग़लती कई जो थोरियूं गोलियूं हुयसि ऐं मुंहिंजे रुख चढ़ियो न पूरो बरस चुणंदो सांस। पंहिंजे लाइ ऐं असांजे लाइ मसला पैदा न कर खाम खा पुलिस मच्छर जी पवंदी। गुलज़ार पैसनि जे मामले में मां रियाई त कंहिंसां बि कोन कंदुसि। सिकदर केरु थींदो आहे मुंहिंजी रत जा पैसा गड़काए हाणे मिलियो त हुनखे ॿुधाईंदुमि त चनेसर जी चाल माण्हुनि जूं वायूं बताल। चने सर पैसा काॾे कोन वेंदा इन सूबेदार सिकंदर खां पैसा छिके वठंदासीं। तूं रुगो थोरो सब्र कर ही वक़्तु झेड़े करण जो न आहे। ताज़ा वाक़िया थिया आहिनि भूरे ते तशदद थियो आहे ऐं हुन जा पेरा बि मिलिया आहिनि। चने सर किथे ईअं न थिए हुननि जो प्लान ठहियलु हुजे ऐं असां न रहिड़िजी वञूं। तूं भले सब्र कर गुलज़ार पर मूंखां सब्र कोन थींदई। नबू कमदार हिनखे सम्झाए असां अॻु में ख़तरे में आहियूं रहंदो ख़तरो वधी न वञे। ॿुधो आहे त माण्हू मज़ो मटाईंदे देरि नथा कनि पर हिते त माण्हू नागनि जी खला मटाईंदे देरि कोन था कनि। पंहिंजी ज़मीन संभाले कोन था सघनि ऐं पराई ज़मीन ते पहरेदार थी था वञनि। हाणे हीअं कयो हलो त हाणे हलूं। पाण खे त हेॾा हलणो आहे न भाऊ हेॾा वरी काॾे पिया हलूं हेॾा हलणो आहे। अरे ॻाल्हि ॿुध अॼु हिनखे एतिरो तो अॻिते उमाणिया जो वरी कॾहिं मोटण जी जुरत ई न कंदो। हाशिम ख़ैर त आहे मूंखां कहिड़ी ग़लती थी आहे। ग़लती अरे ग़लती त मुंहिंजन खां थी आहे जंहिं तो जहिड़े जो रसो कढी छॾियो आहे। तुंहिंजी ॻिचीअ में रसो मां पाण विझंदुसि। हथ कट हाशिम हथ कट न त खून गीचे में पवंदुई। तुंहिंजो खून मां पंहिंजे लटे ते बि कोन सहंदुसि। तोखे धक्कण ई कोन मारींदुसि तोखे घुटा ॾेई मारींदुसि घुटा ॾेई। हाशिम एतिरो ज़ुल्म कर जेतिरो बर्दाश्त करे सघीं। तूं छा कंदे छा कंदे छा कंदे छा कंदे ॿुधाए। तो चाचे सूमर जो रत वहायो न अॼु मां तुंहिंजो साह कढंदुसि। हाशिम हाशिम हथ कट हाथ में फिर मुझे के साथ क्या फिर मुझे ना जेके सडणो थई सडड़े। बचाओ बचाओ हाशिम हाशिम हथ कट हाशिम हाशिम बस इते पूरो कंदो सैं बस। ये छा तो करी शरीफ अब
छॾियो त अॼु मां हिन खे ॾींहं ॾिठे जो आसमान में तारा ॾेखारिया ऐं हिन जा तारा कढांसि। छॾी शासन कानून हथ में न कर उठ वधे थी छॾी हट कर। हाशिम मुंहिंजी ॻाल्हि ॿुध कानून हथ में न खण ही मरी पवंदा। साहब अॼु तुंहिंजे करे छॾे ॾिनो थमांसि न त अॼु हिनखे उफट मारिया हा। वज़ीर तव्हां बेड़ा कम न कयो त छो माण्हू तव्हांखे मारी हाणे हले त हल। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हाशिम हिननि खे मारे पंहिंजे लाइ मसला पैदा न कर। बहादुर बचा हिकिड़ी अहम ख़बर आंदी थमई। कहिड़ी मामा? इहो चने सरा न इहो बसरा जे घर अचे ई वञे थो। तोखे कंहिं ॿुधायो मामा? मूंखे ॿुधायो बेगे बेगे सॼी हक़ीक़त ॿुधाई। ॿियो छा चई? ऐं ॿियो इहो ॿुधाई त हो माई बसरा जो पक्को ग्राहक आहे पक्को। ग्राहक? मतलब इहो आहे भाणज त माई बसरा पैसनि जे एवज़ खोड़ सारा कम कंदी आहे जाइज़ बि ऐं नाजाइज़ बि। तूं हिन मां छा थो साबित करणु चाहीं मामा? बहादुर बचा हाणे तूं ॿार त आहीं कोन जो तोखे हर ॻाल्हि वेही मां सम्झायां। थी सघे थो त बेगो कूड़ हणंदो हुजे। अरे बाबा बेगो असां सां छाजे लाइ कूड़ हणंदो? हाँ बेगे खे असांजे मसइलनि जी कहिड़ी ख़बर? ॿियो त ने माई बसरा अस्पताल वारी ॻाल्हि बि त मूंखे ॿुधाई हुई न ऐं ने चने सर जो बि इशारो उन ई त ॾिनो ऐं तूं जे आॾो वरी ओचितो फिरी वई। ठीकु आहे हाँ तो इन बेगे जे घर ते नज़र रख ऐं हू जॾहिं अचे न त मूंखे ॿुधाइजां। बहादुर बचा मां बेगे ते नज़र रखां थो ऐं तूं वरी बसरा जे मथां नज़र रख। हा मामा मां इन बसरा खे ॾिसां थो। सूबेदार सिकंदर मुंहिंजे हमरा वज़ीर सां जेको कुझु थियो आहे सुठो न आहे थियो। मुजन साईं जेकॾहिं पुलिस वक़्त ते न अचे हा न तव्हांखे वज़ीर जो लाश मिले हा। कंहिंखे मौत खयो आहे तो वज़ीर खे मारिया। जन साईं हाशिम मूंसां विड़ियो आहे ऐं पंहिंजे तरफ़ खां मारण जी कोशिशि कई अथसि। मुजन साईं माण्हुनि खे एतिरी डर बि न ॾियो जो वतन माण्हुनि जा मथा फाड़ींदा ऐं वरी हिन इलाइक़े में मौत जो अची राकास लहे ऐं वरी खूनारेज़ी शुरू थिए। सिकंदर बजाए जो हाशिम खे ॿधी मुंहिंजो उगतड़ मूं ते तो दामन करी। पहिरीं ग़लती वज़ीर जी आहे जंहिं सूमर खे धक हयां उहे ज़ाहिर आहे एक्शन जो रिएक्शन त थींदो न। उहो अची असांजे ज़मीनुनि ते लामारा था ॾियनि असीं हथ ते हथ रखी वेही रहूं। मुजन साईं इहा त सभु कंहिंखे ख़बर आहे त पीर करामत जी वारिस वॾेरी रेशम आहे। अच्छा तुंहिंजे वात ते बि वॾेरी जो लफ़्ज़ अची वियो आहे। ज़ाहिर आहे सॼो राज जॾहिं हुनखे वॾेरी सॾींदो त मां बि सॾींदुसि। तूं कॾहिं खां असांजे राज में शामिल थियो आहीं? तूं केरु थींदो आहे मूंखां अहिड़ा सवाल करण वारो? पाण खे राज जो राणो थो सम्झी? सिकंदर ज़बान संभाले ॻाल्हाए। खणाए न इहे टीन टपड़ कराए न छॾे हमेशह हमेशह लाइ कचे में बदिली। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ मुजन। जेकॾहिं आईंदा मुंहिंजे हद में लॉ एंड ऑर्डर जो सिचुएशन पैदा थी त बख़्श न कंदो साईं मुजन साईं। ऐं हा पंहिंजे हिननि हमराहनि खे बि सम्झाए छॾ सम्झे या न सम्झे। रेशम अॼु मूंखे तूं तमामु घणो परेशान थी लॻी आहे। लोंगा चाची सुमरियो मूंखे
घणो फिकिर थी पियो आहे। असांजे करे हुनखे घणी तकलीफ़ अची वई। ईअं आहे रेशम, पर ईअं थींदो रहंदो आहे। अहिड़नि मसइलनि में अहिड़ा अंदेशा थींदा आहिनि। तूं फिकुर न कर, अलाह ख़ैर कंदो। पर पोइ बि अधे हाशिम वारा छा सोचींदा? चाचे सूमर खे असां हथ सां धकण आया आहिनि। रेशम, तोखे शायद ख़बर न आहे त हाशिम पंहिंजे हाव जी बाहि कढी आहे। कीअं लोंग? हुन वज़ीर खे अहिड़ा कोखा ॾिना आहिनि जो माण जहिड़ो थी वियो आहे। सही कयईंसि, अहिड़े सां ईअं थियणु घुरिजे। जे चाचे सूमर जे अची ॾाड़ीअ खे बि न ॾिठो। लोंग, हाणे मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई। हू उन्हनि सां पुॼण जे लाइक़ आहिनि रेशम। ईअं ज़्यादती थोरी बर्दाश्त कंदो। पोइ त मुजन जे लाइ मौत हूंदो। मुजन खे पुलिस पिणु दॿाए आई आहे। हिन इलाइक़े में पंहिंजूं बदमाशियूं बंदि कर। सुठो थियो, इन ज़ालिम खे के त माण्हू मुंहं ते पिया न। तूं परेशान न थिए। मां ई सोटे पंहिंजो पाण में प्रोग्राम ठाहियो आहे त हरनि ॾे हलंदासीं। जेको आयो न त उनखे सने पोह मां कढंदासीं। लोंग, तूं वञ चाचे सूमर सां मिली अच ऐं कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजेसि न उनखे वठी ॾे। हा हा रेशम, मूं सोटे सां प्रोग्राम ठाहियो आहे। सभु गॾिजी हलंदासीं। हाशिम वरी वज़ीर खे का जी बट ॾिनी आहे छा? हा वाह ॾिनी अथईसि जी बट। बौधी वज़ीर उहो ई त आहे जेको हाशिम जे सहुरे सूमर सां विढ़ियो। त पोइ हाशिम खे पाण खे वञण जी कहिड़ी ज़रूरत हुई? बाबा साईं, हाशिम ॿियनि ते मिड़ई कुझु घटि भाड़ींदो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त मुखिया माण्हू त ईअं न कनि न। सुभाणे पुलिस आहे, मसइलो आहे, केस आहिनि, फ़ैसिलो आहे, उन्हनि खे त माण्हू नज़र में रखे न। बाबा साईं ईअं त आहे, पर हे त वरी बि हाशिम जो सहुरो हो न, उहो थोरो घणो ख़्यालु हाशिम खे आहे। बाक़ी त हूअं हाशिम जी बाबा साईं पॉलिसी थधी हूंदी आहे। जीअं बहादुर जे मसइले ते चुप कई अथई। माना त हाशिम सभिनी जो बारगीर आहे। हा बाबा साईं, हो बहादुर वारनि ते जेको ॾंड पियो सो बि त हाशिम ई भरियो न। हाणे इन मां ख़बर पए थी त हाशिम केतिरो बुर्दबार आहे। ठीकु आहे सोडा, पर इहो कमु असांखे करणु घुरिजे हा। वज़ीर खे जी बट असां ॾियूं त जीअं मुजन खे ख़बर पए हा त वॾेरी रेशम फारसन वारी आहे। बाबा साईं ईअं वां दिलि जाए कयो, इहे असांखां परे कोन्हनि के। वरी जेकॾहिं का छेड़छाड़ कई त घर में गिड़ी अहिड़ा डंडा हणंदो सम्झो, यादि कंदा। सुभाणे तव्हांखे हुते ज़रूरु वञिणो आहे। ईअं न त हू सम्झनि त भाड़ी थी विया। बाबा साईं सुभाणे लौंग सां मुंहिंजो प्रोग्राम आहे, त सूमर खां पुछी बि अचूं ऐं हली चकर बि ॾेई अचूं। इहा ॻाल्हि भली आहे। मां बि चकर हणंदुसि, सूमर खां तबियत पुछी वेंदुसि। वज़ीर, ज़मीन ते चङी तरह ध्यानु रख ऐं ज़मीन सां गॾोगॾु दुश्मननि ते बि नज़र रख। अस्सलाम वालेकुम मुजन साईं। वालेकुम सलाम। हे गुज़र वे। गुज़र या तो वटि हिकिड़ो पासो या वरी ॾे जवाब। दुनिया में माण्हू मरी न विया आहिनि जो असांजो कमु न थींदो। मूं अवां सां न त न कई आहे न मुजन साईं। जे न कई आहे न त कमु बि कोन कयो अथई। मुजन साईं, पंहिंजा ई अहिड़ा मसइला थी पिया आहिनि जो मूंखे वेसंदी न मिली आहे। हिकु त नूरो खॼी वियो आहे, ॿियो वरी जाड़े सां बहादुर अटकी पिया आहिनि। गुलज़ार ॻाल्हि ॿुध, मूं सां तो वांगुरु हिकु ई वक़्तु मसइला थी पिया आहिनि। हाणे मां पाण त बंदूक खणी वञी कोन पवंदुसि न। बाक़ी ही वज़ीर छा थो करे? गुज़ार घटि त मूं बि कोन कई आहे। इन सूमर जो त मथो कचो करे विधो अथव। इहो त बाह जो कमु कयो अथई। गुलज़ार वरी हाशिम अची वज़ीर खे गोगा ॾेई वियो आहे। आए ॾींहुं को न को मसइलो पैदा करे वेठा आहिनि। जेसीं ताईं हिन मां को हिकु माण्हू न लिटाईंदासीं न, तेसीं ताईं इहे मसइला थींदा रहंदा। मुजन साईं, मुंहिंजी हिकिड़ी सलाह मञंदव? कहिड़ी सलाह गुज़ार? मुंहिंजी सलाह आहे त इन कम ते चनेसर खे लॻायो। पर चनेसर वारनि खे तुम कढी छॾियो आहे। मुजन साईं, हिकिड़ो रस्तो आहे, उहो इहो आहे त हाशिम वारा ऐं बहादुर वारा पाण में मिट आहिनि। हाशिम वज़ीर सां विड़ी वियो आहे ऐं बहादुर चनेसर खे गोलियूं हयूं आहिनि। इन जो मतिलबु त ॿई धुरियूं तव्हांजी बि दुश्मन ऐं चनेसर जी बि दुश्मन। ॻाल्हि त वाह जी कई थी गुलज़ार। मां असुल मुल्क खे टांडा थो ॾियां, मचाए लाल थो कयांसि। घटि में घटि ॿिन्ही धुरियुनि जो ढेंगू ढेरी करे त अचूं। गुलज़ार वाह जो कमु थी वेंदो। असुल मुंडी ते टिक।
सूमर आयो न छा? छो उनमें को कम थव जा? हा रेज पानी खणी वेंदो बिज छटाणो हुअसि। हाशिम असां त बिज छटियूं पर वरी ये मुजन जा माण्हू ईंदा त वरी झड़ थी पवंदो। तव्हां बिज छटियो मां बि ॾिसां त कहिड़ो ॾहे सर थो अचे जेको तव्हांखे बिज छटण नथो ॾे। मां हिते हा। हाशिम वरी को नओं मसलो न थी पए। मूं तव्हांखे चयो न साम्हूं वाली बनीअ में कमु कयो। मां हिते ई चक्कर थो हणां। जेकॾहिं को आयो त उनखे मां पाण मों ॾींदुसि। मूंसां अॻ में विढ़ण आयो हो न। इन वज़ीर जो मूं कहिड़ो असरु कयो तव्हांखे ख़बर आहे न। हाणे जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं आयो ऐं मथे खे 2 हथ न कयोमांसि त मुंहिंजो नालो बि हाशिम खान न आहे। तव्हां वञो कमकार जी कयो। बाबा खुदा ख़ैर करे। अॼु वरी हाशिम पाण वियो आहे वॾेरी रेशम जी बनीअ ते बिज छटाइण। अम्मा हाशिम जे साम्हूं केरु ईंदो? हू को मूं वांगुरु कमज़ोर आहे, पुॼण लाइक़ु अथनि अम्मा। पोइ बि बाबा ज़मीन पराई हारी परावा पाण ॼाणनि पंहिंजा कम। पराव मथे जो सूर अची पंहिंजे मथां छो कयो अथव? अम्मा वरी कंहिंजे मथे जो सूर कंहिं खयो जो 50 रुपए थिए? अदा हाशिम वियो आहे रेशम जी बनीअ ते बिज छटाइण, इन जे बारे में ज़िक्र आहे। अदा छा थी पियो? ये हाशिम वियो त पोइ त तुंहिंजो सहारो आहे न। ये जान बि हिक ॿिए जे सहारनि ते थो हले। बाबा मां इएं नथी चवां त असां वॾेरी रेशम जी ज़मीन जी कमदारी न कयूं, पर मां माहौल जे करे ड्रिजां थी त हिन ज़मीन केतिरियूं हयातियूं विञायूं आहिनि। अम्मा रानी ज़न ज़र ऐं ज़मीन जो झेड़ो अज़ल खां हलंदो थो त पोइ छा दुनिया ख़तम थी वई? न, दुनिया हलंदी, असीं बि हलंदासीं। हूंदी जेतिरी हयाती। हा दा पलिया सच थो चई। हूअं बि ॾुख सुखनि जी सूंह हूंदा आहिनि। तकलीफ़ुनि खां सवाइ हीअ ज़िंदगी अणपूरी हूंदी आहे। जे सर्दी आहे त गर्मी बि आहे। इहो त रब जो निज़ाम आहे जंहिंसां हलणो आहे। न बाबा रब जो निज़ाम इहो न आहे त पंहिंजनि मुफ़ादनि ख़ातिर हिक ॿिए जो रत वहायूं, जवान मारिया वञनि, माहिरनि जी झोलियूं ख़ालियूं कयूं वञनि। इन्ही निज़ाम खे त शैतान जो निज़ाम चई सघिजे थो, पर रब जो निज़ाम न। अम्मा रानी तो भाउ सूमर जी ॻाल्हि खे सही न सम्झो। ही मौसमनि ऐं तबियतुनि जे बदिलजण जी ॻाल्हि थो करे। इंसान कॾहिं भरी में आहे त कॾहिं भाकुर में, कॾहिं जुनून ऐं जज़्बात में त कॾहिं माठार ऐं साथ। इहो ई निज़ाम आहे अला। हा बाबा वॾा, हाणे मूंखे तव्हांजी ॻाल्हि सम्झ में आई। अम्मा जंहिं असां माहौल में रहूं था पलजूं था इहो उनजो असरु आहे। असां वटि इल्म ऐं शऊर जो फुक़दान आहे। जंहिं ॾींहुं इल्म ऐं शऊर अची वियो न, जहालत ऐं जबर वारी रस्मूं पाण ई ख़तमु थी वञे। बाबा अलाह से उहो ॾींहुं ज़रूरु आणींदो। छा हुनजी इहा मजाल असांजे कब्ज़े वारी बनीन ते बिज थो छटाए? वज़ीर ॿ टे माण्हू वठी अच, उन्हनि खे उते रेंज में था लेटायूं। बाबल साईं माण्हू के हिम्मत वारा वठी हलंदासीं। उन ॾींहुं मां पे मोटड़ा खाधा ऐं हुन रखियो पेरनि ते ज़ोर। मां बि तव्हां सां हलंदुसि, ॾिसूं त केरु थो पोइ ते मोटे। बाबल साईं जेकॾहिं तव्हां मूंसां पाण हलो था, हाशिम ऐं हारनि खे नबू जे गॾ जियां कुटींदुसि। जो बाबल साईं हिंगू तव्हां पाण ॿुधंदव। न वज़ीर अॼु उन्हनि सां ॿ पाणी थींदा। अचो मूंसां। कंडन जी